हैदराबाद में डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री एंड डायग्नोस्टिक सेंटर कासमाबाद तरफा नसीम नगर चौका लेबॉर्ट्री ताईं हेल्थ वॉक कयो वियो। हेल्थ वॉक में एएसपी अलीना राजभर, असिस्टेंट कमिश्नर तालका बहराड़ी, कंदील फातिमा मेमन, कासमाबाद बिजनेस फोरम के सदर हाजिर रहमतुल्लाह खान, डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री एंड डायग्नोस्टिक सेंटर के ब्रांच मैनेजर फौजिया कीरियो शिरकत कई। हेल्थ जागरता वॉक में नैयर जबीन, तारिक आलम, तनवीर कादरी, इसरार तुन्यो, तस्लीम मुख्तार, स्पार्क स्कूल, हसन मुर्तजा अंसारी, मारवी ऐवान समेत सियासी समाजी अगवानन ऐं शहरन वारे अंग में शिरकत कई। उन मौके ते अमलदारन ऐं अगवानन चयो त हिन वॉक जो मक़सद सेहत बाबत माण्हुनि में जागरता पैदा करण ऐं माण्हुनि खे सेहत जूं बहितर खां बहितर सहूलतूं मुहैया करण आहे। हेल्थ जागरता वॉक खां पोइ एएसपी अलीना राजभर, असिस्टेंट कमिश्नर तालका बहराड़ी ऐं कराची जी टीम डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री एंड डायग्नोस्टिक सेंटर कासमाबाद जे रिबन काटे इफ्तिताह कयो। उन मौके ते डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री एंड डायग्नोस्टिक सेंटर कासमाबाद पारां लेबॉर्ट्री ॿाहिरां मुफ़्त तिब्बी कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें रत जूं मुख़्तलिफ़ टेस्टूं कयूं वयूं। इन रैली जो मक़सद इहो आहे त तव्हांखे इहो ख़बर पए त तव्हांजी हेल्थ, तव्हांजी जेका तंदुरुस्ती आहे त केतिरी ज़रूरी आहे। हिन हेल्थ वॉक जो मक़सद इहो आहे त तव्हांखे ख़बर हुजे त तव्हां पंहिंजी इम्पोर्टेंस हेल्थ ते केतिरी ॾेई सघो था ऐं केतिरो तव्हां पंहिंजी सेल्फ खे जेको आहे इम्प्रूव करे सघो था। तव्हां सभु इहो रियलाइज़ कयो त हर शइ पोइ थी अचे, पहिरीं तव्हांजी सिहत अचे थी, त जेतिरो तव्हां पाण तंदुरुस्त हूंदो ओतिरो ई तव्हां ॿियनि जो ख़्यालु करे सघंदो ऐं पंहिंजे कमनि खे आसानी सां करे सघो था। बेसिकली अॼु जेका हेल्थ वॉक आहे, जो पर्पज़ इहा आहे कि थोड़ी अवेयरनेस क्रिएट कजे अवाम में हेल्थ के बारे में, हेल्थ प्रोस्पेक्ट त असांखे ख़बर आहे त कोविड जी वेव हली रही आहे ऐं माण्हुनि में एतिरी आगाही कोन्हे कि हेल्थ केतिरी इंपॉर्टेंट आहे। माण्हू मास्क नथा पाइनि, शयूं नथा कनि। हिन वॉक जो मतिलबु इहो आहे कि माण्हू पंहिंजी हेल्थ खे प्रायोरिटाइज़ कनि ऐं कोविड जा सॼा जेके बि नेसेसरी प्रिकॉशन्स आहिनि उहे बि वठनि। अॼु जी वॉक जेका आहे हेल्थ वॉक, इन जो मक़सदु इहो आहे माण्हुनि खे अवेयर करणु कोविड जे बारे में। जीअं त तव्हांखे ख़बर आहे कोविड जी 3rd वेव अची वई आहे, उन जे बारे में आगाही ॾियण त वधि खां वधि प्रिकॉशनरी मेयर्स वठो ऐं पंहिंजी सिहत जो वधि खां वधि ख़्यालु रखो। डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री एंड डायग्नोस्टिक सेंटर कासमाबाद ब्रांच हिते कासमाबाद में मौजूदु आहे ऐं हेल्थ जूं बेसिक जेके सहूलतूं आहिनि असीं उहे माण्हुनि खे प्रोवाइड करे रहिया आहियूं। जी देखिए, ये आज हमने जो अपनी वॉक रैली का इनेकाद किया है, ये कराची से स्टार्ट हुई है और यहाँ कासिमाबाद तक आई है और इसका मकसद हम ये था कि हम ट्रिब्यूट देना चाह रहे थे जो भी कोविड के लिए जो फ्रंट लाइन जितने भी हमारे हीरोज़ हैं, वर्कर्स हैं, जिसमें डॉक्टर्स, पैरामेडिकल स्टाफ, नर्सेस, पुलिस, रेंजर्स, आर्म फोर्सेस, तो आज हम उन तमाम लोगों को ट्रिब्यूट देना चाहते थे, न सिर्फ पाकिस्तान में बल्कि पूरी दुनिया के उन लोगों को। डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री जो इफ्ताह है, उन जे करे असां पहिरीं ई चयोसीं त हिते हिकिड़ी रैली कढी वञे जेके हेल्थ वैल्यू हुजे ऐं कासमाबाद तंदुरुस्त जी नाले सां हिकिड़े असां रैली कढी आहे, जंहिंमें इहो ई मैसेज ॾिनो त कासमाबाद जा माण्हू तंदुरुस्त आहिनि, पर तंहिं हूंदे बि जेके अॼुकल्ह कोरोना जूं बीमारियूं आहिनि या जेतिरियूं बीमारियूं आहिनि उन जे करे हिकिड़ी बहितरीनु लेबॉर्ट्री असांजे कासमाबाद में खुली आहे, जहिड़ी अॼु असां इफ्ताह कयूं पिया ऐं इहो ई मैसेज ॾियूं पिया कासमाबाद वासियुनि खे ऐं पूरी हैदराबाद खे त हमेशह जेके टेस्ट हुजनि सुठी लेबॉर्ट्री में करायो। डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री छा जेकर हिकिड़ो वॾो नालो आहे डायग्नोस्टिक फील्ड में ऐं उन जो मक़सदु इहो आहे कि जेकॾहिं पेशेंट जो सही डायग्नोसिस थी वञे त उहो सही उनजी इलाज सही थी सघे थो, लेकिन एहतियात जो कान उहो इलाज खां बहितर आहे। डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री जो वॾो मैसेज आहे। ईसा लैब हमारी कासिमाबाद ब्रांच में नहीं ओपन हुई है, तो आज हमने यहाँ पर हेल्थ वॉक अरेंज किया है फॉर द जो फ्रंट लाइन हेल्थ वर्कर हैं उनकी ट्रिब्यूट के लिए। तो इस सिलसिले हम लोग यहाँ पर आए हुए हैं। यहाँ पर बेसिकली बस हमने उनकी अहमियत अफजाई करनी है, जो हेल्थ वर्कर हैं, जो हमारे सिक्योरिटी एजेंसीज के जवान हैं, अफसरान हैं, उनकी सपोर्टिंग में हमने निकाला है ये रैली।